अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असां चैनल ते खुशामदीद। लास्ट वीडियो में असां तव्हांखे जूनियर साइंस टीचर्स जे बारे में ॿुधायोसीं। जूनियर साइंस टीचर जूं गवर्नमेंट ऑफ सिंध तरफ़ां जॉब अपॉर्चुनिटीज़ अची वियूं आहिनि, जेके ही तव्हां ॾिसी रहिया आहियो स्क्रीन ते। अॼु जी हिन वीडियो में असां ॾिसंदासीं त हिन में अप्लाई कीअं कजे। त अप्लाई करण जे लाइ अगरि तव्हां पहिरियां ई सखर IBA जी पोर्टल ते पंहिंजो अकाउंट ठाहियो आहे, लास्ट टाइम तव्हां ग्रेजुएशन कैटेगरी में, इंटरमीडिएट कैटेगरी या मैट्रिक कैटेगरी में कॾहिं अप्लाई कयो आहे, या कंहिं बि जॉब जे लाइ तव्हां STS जे पोर्टल ते अप्लाई कयो हूंदो, तव्हांजो पोर्टल ऑलरेडी क्रिएट थियल हूंदो। त हुनजे लाइ असां STS जी वेबसाइट ते हलंदासीं, जंहिंजो URL आहे apply.sts.net.pk। जीअं ई तव्हां हिन ते क्लिक कंदा त तव्हां हिते अची वेंदा। अगरि तव्हांजो पोर्टल क्रिएट थियल आहे त तव्हां हिते सिंपल पंहिंजो CNIC ऐं पासवर्ड हणी करे तव्हां जेको आहे लॉगिन कंदा। अदरवाइज़ हिते तव्हां क्रिएट इन अकाउंट ते वेंदा, पंहिंजो फुल नेम, CNIC नंबर, मोबाइल नंबर, ईमेल एड्रेस ऐं पासवर्ड ॾेई कंदा। तव्हांजे मैसेज ते तव्हांखे OTP ईंदी। OTP खां पोइ तव्हां जो अकाउंट क्रिएट थी वेंदो ऐं उन खां पोइ तव्हां लॉगिन ते वेंदा। लॉगिन खां पोइ तव्हां पंहिंजो CNIC ऐं पासवर्ड जेको तव्हां क्रिएट कयो आहे उहो लॻाईंदा। ॾिसो, मां हिते पंहिंजो CNIC लिखियो आहे ऐं पासवर्ड हणी करे जीअं ई लॉगिन ते क्लिक कंदासीं त असांजो लॉगिन थी वेंदो। लॉगिन थियण खां पोइ ई तव्हां STS जे कैंडिडेट पोर्टल ते अची वेंदा, जिथे तव्हांखे सभु उहे जॉब्स नज़र ईंदियूं जेके करंटली इन वेबसाइट ते हली रहियूं आहिनि, जंहिंजी क्लोज़िंग डेट्स अञा न आयूं आहिनि। त उन में ही ॾिसो, ग्रेजुएशन कैटेगरी वारी जॉब आहे जंहिंमें तव्हां अप्लाई करे सघो था, BPS 5 to 15। ऐं उन खां पोइ ही जेको सिंध एजुकेशन लिटरेसी डिपार्टमेंट जेका हाणे आयूं आहिनि जूनियर साइंस टीचर जी, हिते तव्हां पोस्ट खे ॾिसी सघो था। हिते तव्हां जीअं ई पोस्ट ते क्लिक कंदो, व्यू पोस्ट ते, हिते हिकिड़ी आहे। अगरि जॉब्स घणियूं हूंदियूं त हिते तव्हांखे सीक्वेंस वाइज़ डिफरेंट जॉब्स नज़र ईंदियूं। जीअं ई तव्हां अप्लाई ते क्लिक कंदो, तव्हांखां अंडरटेकिंग वठंदो, एक्सेप्ट, ऐं तव्हां वटि सबमिट जो ऑप्शन अची वेंदो। सबमिट करण सां अप्लाई थी वेंदो ऐं तव्हांजो चालान जनरेट थी वेंदो, जेको तव्हां ऑनलाइन पे कंदा या अलाइड बैंक में पे कंदा। उमेद था कयूं त तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी। सिबा टेस्टिंग तरफ़ां जेके जॉब अपॉर्चुनिटीज़ आयूं आहिनि गवर्नमेंट ऑफ सिंध में जूनियर साइंस टीचर जूं, त उन्हनि में कीअं अप्लाई कजे। मज़ीद इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो अवां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।